साफ़ी मूसा स्टूडियोज़ गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम जीएम साहब, वेलकम टू द शो। जीएम साहब, अॼु ताज़ो नोटिफिकेशन आख़िरकार वज़ीर आज़म ऑफिस पारां अची वियो। नओं DG ISI मुक़ररु थी चुको आहे। लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम साहब जेके 20 नवंबर 2021 खां पंहिंजी सर्विसिस जी शुरूआति कंदा। तेसि ताईं लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद साहब बतौर DG ISI कमु कंदा। सो फाइनली नोटिफिकेशन अची वियो। अवांजो छा चवणु आहे हिन बाबति? जॾहिं अचणो हुयो एतिरी देरि, एतिरी कंफ्यूजन छो हुई? प्रोग्राम में पहिरियों ई चयो त थींदो त इहो ई बिल्कुलु, ऐं वज़ीर आज़म खे बिलाख़िर उहो ई कमु करिणो पियो। पर वज़ीर आज़म साहब जी शुरू खां जेकॾहिं तव्हां ट्रैक रिकॉर्ड ॾिसो त हमेशह डिसीशन में डिले आहे। उहो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो डिसीशन हुजे, उहो ट्रांसफ़र पोस्टिंग जो डिसीशन हुजे, उहो हुननि जी हुकूमत जे अंदरूनी वज़ीरनि जे इख़्तिलाफ़नि जो डिसीशन हुजे, या बलोचिस्तान हुकूमत जी तब्दीली जो इशू हुजे। हाणे हिननि खे पाण खे आइडियो हुयो बलोचिस्तान में बि त हू सस्टेन न करे सघंदा, पर वज़ीर आला साहब खे चऊं त बसि आख़िरी वक़्त ताईं जेको आहे तूं मैदान मां न हट। अच्छा, अहिड़े तरीक़े सां हिन में ऑर्डर में बि असां पहिरियों बि चयोसीं त ईअं कॾहिं थियो न आहे जो फ़ौज में, छो जो इहो हिकिड़ो ऑर्डर जेकॾहिं चेंज थिया त इहा जेकी हिकिड़ी ट्रेल ठहियल हुई त जंहिं जॻह ते साईं वियो आहे उन जॻह ते वरी उतां कोर कमांडर पेशावर वियो आहे फैज़ साहब, वरी जनरल सईद जो जेको आहे कराची में कोर कमांडर जी पोस्टिंग थी आहे, त इहे सभु ट्रांसफ़र पोस्टिंग जेके आहिनि उहे डिस्टर्ब थी वञनि हा। एग्ज़ैक्टली। त ईअं पॉसिबिलिटी न हुई त इहो ऑर्डर चेंज थिए हा। पर वज़ीर आज़म साहब फ़ैसिलनि में छो डिले कंदो आहे उनजो जवाबु त उहो ख़ैर पाण ॾींदो। बहरहाल असांजो इहो ई पहिरें ॾींहं खां असां चऊं पिया त थींदो, हाणे फ़ैसिलो थी वियो आहे जनरल नदीम अंजुम जो, त जनरल नदीम अंजुम साहब ई DG ISI थींदो। ऐं वज़ीर आज़म साहब अॼु सही करे साबित करे छॾियो त जेको थियणो, जेके ताक़तवर धुरियूं चाहींदियूं आहिनि हिन मुल्क में। बहरहाल मां सम्झो पिया त वज़ीर आज़म कॾहिं कॾहिं कंफ्यूजन जो शिकार थी पिया वञनि, या हुननि खे जेके सलाह ऐं मशवरा जेके मिलनि पिया उहे ग़लति आहिनि, जेके हुननि खे कंफ्यूज़ पिया कनि एक्चुअली। मां त हिननि जो ट्रैक रिकॉर्ड ॾिसां पियो न, त जीअं खंड घुराइणी हुई, ठीकु आहे, डिले कयूं जंहिंजे करे महांगाई थी वई। कणिक घुराइणी हुई, डिले कयूं उनजे करे कणिक महांगी थी वई, अटो महांगो आहे। इहो ई असां LNG घुराइणी, LNG न घुरायूं जंहिंजे करे बिजली महांगी थी वई। हिननि जा मसइला इहे ई आहिनि त हीअ फ़ैसिला उहे ई कंदा आहिनि जेके थियण वारा हूंदा आहिनि, पर उनखे डिलिंग टैक्टिक्स जे करे जेको मुल्क खे नुक़सानु पहुचंदो आहे उहो हिननि खे अंदाज़ो कान थींदो आहे। छो जो हीअ हुनजा एक्सपर्ट ई कान आहिनि, हिननि खे ख़बर ई कान्हे असल में त मुल्क कीअं हले। छो जो ज़ाहिर आहे पहिरीं दफ़ा हुकूमत में आया आहिनि, हिननि जी ग़लती बि न आहे। ऐं पाकिस्तानी अवाम बि जेको आहे ज़ाहिर आहे जेके हिननि वॾियूं वॾियूं तक़रीरूं कयूं, दावाऊं कयूं, त उहो वही विया पाकिस्तानी अवाम हिन सां ऐं वोट ॾिनो ऐं इक़्तिदार में अची विया। पर नेचुरल ॻाल्हि आहे, हिननि खे तजुर्बो न आहे। आहिस्ता आहिस्ता हाणे पहिरियों दफ़ो हुकूमत में आया आहिनि, इहे हिन तजुर्बो सिखंदा। पाकिस्तान खे 1 नवंबर खां वठी खां ई ॾियण जो इम्कान असांखे नज़र अचे पियो त हिकु दफ़ो टीहर जेकॾहिं चइजे त ग़लति न हूंदो, पेट्रोल छा वरी महांगो थियणु पियो वञे 1 नवंबर खां। वरी इहा ख़ुशख़बरी असांखे वफ़ाक़ी हुकूमत जे पारां मिलण वारी आहे समूरनि पाकिस्तान खे। मां तव्हांखे पहिरियों बि असां कई दफ़ा हिन ते ॻाल्हाए चुका आहियूं त हाणे हिन शयुनि खे कोई रोके नथो सघे। इहो पेट्रोल बि महांगो थींदो, इहो डॉलर बि मथे वेंदो, या महांगाई बि थींदी। हाणे कंहिंजे वस में न रही आहे इहा ॻाल्हि, जेसि ताईं तव्हां पॉलिसीज़ न ठाहींदा। जेकॾहिं हीअ अॼु पॉलिसी ठाहिणु शुरू बि कनि त उनजो इम्पैक्ट 1 साल खां पोइ ईंदो। अच्छा, त पॉलिसीज़ मतिलबु शुरू खां हिननि पॉलिसीज़ ई न ठाहियूं? पॉलिसीज़ त अञा ताईं कान्हनि, 3 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं हुकूमत जी काई पॉलिसी कान्हे। कहिड़े इशू में बि तव्हां ॾिसी छॾियो, अञा ताईं हिननि वाज़े तौर ते इहो ॿुधायो न आहे त साईं असां फ्यूल खे घटि करण जे लाइ असां हाणे हीअ पॉलिसी अपनाई आहे, या महांगाई खे ख़तमु करण लाइ असां हीअ पॉलिसी अपनाई आहे। हिननि जो इहो ई त सभ खां वॾो फुक़दान आहे जंहिंजो ही ॿियनि जे ख़िलाफ़ एलिगेशन लॻाईंदा। तव्हां ॾिठो हूंदो, मज़ेदार ॻाल्हि थी आहे हिन दफ़े, ऐं चवंदा आहिनि मकाफ़ात अमल आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। जॾहिं मरियम नवाज़ जी धीउ जी शादी थी सऊदी अरब में, त इहो ई इमरान ख़ान साहब केतिरो जेको आहे शोर मचाए पियो त सरकारी ख़र्च ते जेको आहे हे वञी शादियुनि जा वलीमा ऐं शादियुनि जा निकाह था अटेंड कनि। साॻी ॾिसो हाणे घर में उहा ॻाल्हि पई आहे त हाणे पंहिंजी धीउ चइजेसि या धीउ जी जेको आहे निकाह जी तक़रीब उते थी, ऐं जंहिंखे पहिरियों ई चवंदो नवाज़ शरीफ़ सॼे टबर खे वठी वियो, त हाणे पाण सॼे टबर सां गॾु जेको आहे सऊदी अरब में मौजूदु हुयो। पर इहे त जमाली सां पर्सनल शयूं थियूं न, असीं त ख़ैर असांखे न एतिराज़ कान्हे, पर मां चवां थो त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। जेको ही वावेला कंदो हुयो ॿियनि जे ख़िलाफ़, हाणे उहे सभु क़दम पाण पियो खणे। ॾिसो, ही वावेला कंदो हो त डॉलर महांगो थिए, त तव्हां सम्झो त हुकुमरान, पेट्रोल महांगो थिए त तव्हां सम्झो वज़ीर आज़म हुकुमरान चोर,
महांगाई थिए त तव्हां सम्झो हुकुमरान वज़ीर आज़म चोर ही पाण चवंदो हुयो न, मां उहा ई ॻाल्हि पियो कयां त इहो मुकाफ़ाती अमल थियो आहे हिन सां। या त माण्हू एतिरियूं वॾियूं ॻाल्हियूं करे न, अच्छा हिनखे छो जो तजुर्बो कान हुयो त हिन इहे ॻाल्हियूं करे छॾियूं, हाणे हिनखे तजुर्बो थी वियो आहे त असां बि इहा उमेद था कयूं त आईंदा महिरबानी करे हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं न करे। ॾिसो जे हिकिड़े तव्हां कंहिं बि पार्टी जे सरबराह या उनजी फैमिली या उनजो करेक्टर ख़राबु करण जी जॾहिं हिकिड़ी कोशिशि कंदा आहियो त उनखे वरी इमेज खे ठाहिण में वॾो टाइम लॻंदो आहे। Absolutely. यानी कि तव्हां पंहिंजे ज़ाती हमलनि जे ज़रिए ज़ाती लफ़्ज़नि जे ज़रिए उन ते एॾा हमला कया जो उन्हनि जो जेको इमेज मुतासिर थियो आहे, हाणे उन्हनि खे वरी वापसि उन जॻह ते आणण में उन्हनि खे केतिरो टाइम लॻंदो ऐं हिननि खे त का परवाह ई कान्हे जेको वणे अच्छा और सम्झो पिया त वज़ीर आज़म जे बयानात जेके उहे ॾींदा रहिया पंहिंजी ऑपोज़िशन जे ख़िलाफ़ स्पेशली मरियम नवाज़ खे जीअं टारगेट कंदा रहिया, तव्हां सम्झो पिया त उनजी इमेज खे नुक़सानु पहुतो आहे। ज़ाहिर आहे ॾिसो जेकॾहिं को केस हुजे न त साबित करे 3 साल थी विया हाणे बचो छा अथनि त केस साबित करे उन्हनि खे सज़ाऊं ॾेई छॾनि, कंहिंखे को मसइलो कान हुयो। हिकिड़ो बि त कंहिं बि पॉलिटिशियन जे ख़िलाफ़ रुगो मरियम नवाज़ या नवाज़ शरीफ़ ख़ानदान जी ॻाल्हि नथो कयां, पीपल्स पार्टी जा या ॿिया बि जेके मौलाना फज़ल रहमान ते एॾा सारा एलिगेशन्स लॻा, मां चवां थो की हिकिड़े बि पॉलिटिकल लीडर ते इल्ज़ाम जेको हिननि हयो उहो साबित करे उनखे सज़ा ॾियारे न त असां चऊं असां वज़ीर आज़म साहिबु ज़बरदस्त कमु कयो था, पर प्रैक्टिकली 3 सालनि में इन क़िस्म जो को वाक़ियो असांजे साम्हूं पेश न आयो आहे। त ज़ाहिर आहे पोइ असां हिनखे सियासी बयानु सम्झंदासीं, सियासी इंतकाम सम्झंदासीं, सियासी इंतकामी जुमिला करार ॾींदासीं, इन खां वधीक असां छा था चई सघूं उन्हनि खे। ठीकु, अच्छा हे डॉलर हिकु दफ़ो ॿीहर बुलंद तरीन सतह ते पहुतो आहे, 175 थी वियो आहे हिकु दफ़ो ॿीहर। त हीउ डॉलर ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदो पियो वञे, आख़िर छा मामिलो आहे? त वरी ॻाल्हि हिन जी पॉलिसीज़ थी अचे या हीअ कुझु ॾिसनि कोन पिया त कीअं महांगाई जेको आहे चेल चिबी कंदी पई वञे, मुज़ाहिरा पिया हलनि, सिंध में पिया हलनि, समूरे पाकिस्तान में हलनि पिया, त छा इहे ॻाल्हियूं उन्हनि ते असरु कोन पई हुजनि? सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस करणी आहे ऐं आवाम खे दिलासा ॾियणा आहिनि त हीअ त हिकु हाई टाइम आहे, हिकु वेकअप कॉल आहे, छा इहो सभु हुकूमत खे नज़र कोन पियो अचे? न, असल में इहो ई त मसइलो आहे त हिननि खे न नज़र थो अचे, न हिननि जो विज़न आहे, न हिननि खे सम्झ आहे ऐं न हिननि जी नियत आहे। ॾिसो जॾहिं मुल्क जी इन क़िस्म जी सिचुएशन हुजे त घटि में घटि उन क़िस्म जी तस्वीरुनि खां अवॉइड कबो आहे जंहिंसां अवाम में उहो तासुरु वञे त तव्हां तमामु इंतिहाई रिलैक्स क़िस्म सां वेठा आहियो। हाणे मुल्क में महांगाई उरूज ते आहे, बदअमनी उरूज ते आहे, पहिरियों इहे बम धमाका बंदि थी विया, वरी ॾिसो हाणे वरी शुरू थी विया आहिनि, स्ट्रीट क्राइम में इज़ाफ़ो थी चुको आहे, डॉलर आसमान ते पहुचे पियो, फ्यूल आसमान ते पहुचे पियो, क़ीमतूं आसमान ते पहुचनि पियूं, पर ही फील ईअं कराइनि था जीअं तव्हां क्रिकेट वारी तस्वीर ॾिठी हूंदी जेकी हिननि जी सऊदी मां रिलीज़ थी, बिल्कुलु चिल स्टाइल रिलैक्स में वेठा आहिनि। क़ौम हिते मुसीबत में आहे ऐं असांजा हुक्मरान आराम था कनि, त इहा ई त क़ौम सां ज़ुल्म आहिनि। पर जमाली साहब छा इहो तंज़ दुरुस्त आहे? इहो असीं ॾिठोसीं त मरियम साहिबा बि इहा पिक्चर शेयर कई, पर छा इहो तंज़ दुरुस्त आहे? छो त ऑब्वियसली हिकु मैच हुई ऐं हू हिकु मोड में हुया, ॾिसी रहिया हुया। पहिरियों क़ौम जे दर्द जो एहसासु कनि न, पहिरियों क़ौम खे उहे सहूलियत हुजनि जो ईअं रिलैक्स थी वेही सघनि। क़ौम हिते परेशान आहे, क़ौम ख़ुदकुशियूं बि करे, क़ौम बेरोज़गारी जे करे परेशान आहे ऐं तव्हां इन क़िस्म जूं तस्वीरूं भले तव्हांखे मैच ॾिसणी आहे, असांखे त को प्रॉब्लम न आहे, मैच सभु ॾिसो, सभु ॾिसनि काफ़ी इंपॉर्टेंट पर माण्हू जेको हुया आहे इन पिक्चर क़िस्म में। जूं तस्वीरूं शेयर करण सां तव्हां इहो इम्प्रेशन ॾियण था चाहियो त तव्हांखे का परवाह कान्हे। तव्हां ॾिसो न तस्वीर मां तव्हां उन्हनि जो हिकिड़ो जाइज़ो वठो, चवंदा आहिनि तस्वीर ॻाल्हाईंदी आहे, त हू तस्वीर ॻाल्हाए पई, त हीअ साबित पिया करणु चाहिनि त असां एतिरा रिलैक्स ऐं एतिरा सुकून में वेठा आहियूं। भई तव्हां सुकून में आहियो, आवाम थोरी सुकून में आहे, तव्हां हुक्मरान आहियो, तव्हांजो कमु आहे पहिरियों आवाम खे सुकून में आणियो, पहिरियों महांगाई ते कंट्रोल कयो, आवाम खे रिलीफ ॾियो, आवाम जा मसइला हल कयो, आवाम जे बेरोज़गारी जा मसइला हल कयो, उनखां पोइ तव्हां इन क़िस्म जी तस्वीरूं कढियो, असांखे थोरी कोई एतिराज़ आहे। अच्छा, बेरोज़गारी तां ॻाल्हि यादि आई, अॼु ई पंजाब में वॾे वज़ीर उस्मान बुज़दार हिकु जुमिलो चयो त पंजाब में 70,000 खां वधीक नौकरियूं ॾियण वारा आहिनि। ॾिसो हाणे मां उहो ई अर्ज़ु पियो कयां त हाणे 3 साल थी चुका आहिनि, हाणे हिननि वटि ऑप्शन छा आहे? माण्हुनि खे ज़ाहिर आहे अॻिली इलेक्शन हाणे वेझो आहे, थी सघे बि थो त मिड टर्म इलेक्शन जो को कहाणी हले, छो जो बलोचिस्तान जी हुकूमत डिस्टर्ब थियण खां पोइ ज़ाहिर आहे ॿियनि जॻहनि ते बि इन जो वार ज़रूरु थींदो। त हाणे अवाम खे हिकिड़ो चवंदा आहिनि त ख़्याली पुलाउ ॾिजे ऐं उहो ख़्याली पुलाउ हाणे इमीडिएट बुनियादुनि ते नौकिरी जी सूरत में आहे। 16,000 खां वधीक माण्हू हींअर बेरोज़गार कया आहिनि, जंहिंमें सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो बि ऑर्डर हुयो, पर वफ़ाक़ी हुकूमत उनखे रिवीजन में वञी पई सघे त भाई ही 16,000 माण्हू हेतिरनि सालनि खां नौकरियुनि में वेठा आहिनि ऐं हुननि सां हेॾा ख़ानदान मुतासिर थींदा, जेकॾहिं हिन इहो ई त मसइलो आहे त हिननि जी नियत न आहे। माण्हुनि खे जेकॾहिं रिलीफ ॾियणो हुजे, हाणे ॾिसो एलिगेशन इहो थो लॻे त हीअ पीपल्स पार्टी जे दौर में भर्ती थिया, इहा त सुठी ॻाल्हि आहे त कंहिं हुकूमत जे दौर में भर्ती थिया, यानी की कंहिं हुकूमत जे दौर में भर्ती थिया त तव्हां उन्हनि खे नौकरियुनि मां कढो। पहिरियों सुप्रीम कोर्ट जो इहो ऑर्डर आहे जिते एॾी जल्दी वफ़ाक़ी हुकूमत अमल दरामद कयो। इन खां अलावा सुप्रीम कोर्ट जा 50 अहिड़ा ऑर्डर आहिनि
जंहिंमां हिकिड़े ते बि कंहिं ते हिननि इम्प्लीमेंट न कयो आहे। पर सिर्फ़ु इहो उन आवाम सां उन माण्हुनि सां, छो जो हीअ बेसिकली सैडेस्ट आहिनि, हे बर्दाश्त नथा करे सघनि कंहिंजी ख़ुशी। जेको हिननि जे सभिनी वज़ीरनि जी, मां त जेको हिननि जो तजियो करे सघां थो त हिननि जी फेस रीडिंग, हिननि जी बॉडी लैंग्वेज, हे कंहिंजी ख़ुशी बर्दाश्त नथा करे सघनि। अच्छा। ऐं हिननि जी कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि कीअं कंहिंखे ॾुखाइजे। जीअं हू चवंदो त कंटेनर ते इमरान साहब बि चवंदो त मां तव्हांखे रुआरींदुसि, हो चवंदो त पोज़ीशन जे लाइ, पर असां मञूं था हुनखे, सॼी क़ौम खे न रुआरियो आहे। ऐं अॼु सॼी क़ौम रोए पई, माण्हू रोडनि रस्तनि ते आहिनि, न सिर्फ़ु कराची जी आऊं ॻाल्हि थो कयां, सॼे पाकिस्तान में जलसा जुलूस मुज़ाहिरा छाजे करे आहिनि? पंहिंजे हक़ जे करे आहिनि न। किथे आशिक़े रसूल मुज़ाहिरो पिया कनि, किथे बेरोज़गार मुज़ाहिरो पिया कनि, किथे जिन जा घर ड्राथा था वञनि उहे मुज़ाहिरो था कनि। पर हू चवनि पिया त इहे ऑपोज़िशन जा पंहिंजा माण्हू आहिनि, असांखे को ग़रीब या को बि अहिड़े क़िस्म जो माण्हू नज़र कोन पियो अचे जेको गुरबत मां मुतासिर हुजे या जंहिंजी पघार घटि हुजे। इहे असांजे घरो वज़ीर शेख रशीद स्टेटमेंट ॾिनी हिकु प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान। इहो त हिननि खे हाणे ख़बर पवंदी इंशाल्लाह इलेक्शन में, जॾहिं ही आवाम वटि वञी इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा। छो जो ॾिसो टीवी ते ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में इहो ॻाल्हि करणु तमामु सवली आहे। या त असांखे हाणे रोशो ॾियनि त अफ़रात ज़र असांजी किथे पहुती, आम माण्हुनि जी आमदनी में केतिरो इज़ाफ़ो कयो हिननि, ऐं उन जी निस्बत में उन जी महांगाई में केतिरो इज़ाफ़ो थियो। असांखे महिरबानी करे हिकिड़ी शीट ॾियनि त असां रिकॉर्ड जे लाइ पाण वटि रखूं, ऐं जीअं हिननि जी हुकूमत ख़तमु थिए त पोइ हिननि खे असां ॾेखारियूं जॾहिं ही इलेक्शन में वेंदा। छो जो ज़ाहिर आहे हींअर हुकूमत में वेठा आहिनि, उहो चवंदा आहिनि डंडो हिन वक़्तु हिननि जे हथ में आहे, त हीउ डंडो घुमाए रहिया आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते, त माण्हू ज़ाहिर आहे उन हिसाब सां एक्टिव थी ॿाहिरि हिननि जे ख़िलाफ़ु रोल प्ले न कंदा, हिननि जी पार्टी जा पंहिंजा माण्हू। पर जॾहिं पेरे नठा चवंदा आहिनि ज़मीन निकिरंदी आहे त हुकूमत बि ईअं ई निकिरंदी आहे। ऐं असांजे त साम्हूं आहे त कॾहिं का हुकूमत 8 महीना रही, त कॾहिं का 25 रही, कॾहिं 3 साल रही, कॾहिं 32 महीना 36 महीना। इहो पाकिस्तान जी जॾहिं खां पॉलिटिकल जमातुनि हुकूमत जो वहिंवार संभालियो आहे, इन्हनि सभिनी सां इहो थींदो रहियो आहे। ऐं रातो राति हिननि खे ख़बर न पवंदी आहे त जेको आहे असांजी हुकूमत हली वेंदी। अच्छा। त हींअर त इहे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणु त हिकु काबीना इजलास में त वज़ीर आज़म साहब पंहिंजे MPs MNAs खे इहो बि मशवरो ॾिनो हुयो त वञी करे पंहिंजे हल्के जे माण्हुनि सां मिलनि। त छा अव्हांखे अहिड़ो कुझु नज़र आयो जमाली साहब? असां बि त इहो ई था चऊं, इन ते त असां ख़ुशी जो इज़हार कंदासीं त वज़ीर आज़म साहब खे यादि अची वियो, काफ़ी टाइम थी चुको आहे हिन ॻाल्हि खे, पर असांखे नज़र MNAs खे असां बि त इहो थो ॾिसणु चाहियूं त हीअ वञनि त सही पंहिंजे हल्कनि में, ऐं उते पोइ मीडिया कवरेज कराइनि। जीअं पहिरियों मीडिया कवरेज कराईंदा, मीडिया खे इनवाइट कंदा हुआ त असां वञूं था हाणे हल्कनि में, त हाणे इहे महिरबानी करे पंहिंजे हल्कनि में वञनि हिननि जा MP MNAs ऐं मीडिया खे उते इनवाइट कनि। सही ॻाल्हि त हिननि खे पंहिंजी पॉपुलरिटी जी ऐं पंहिंजे किरदार जी ऐं पंहिंजे गुफ़्तार जी सभिनी जी ख़बर पइजी वेंदी। छो जो आवाम जेको आहे हाणे ॾिसो सॼो बाशऊर आवाम आहे पाकिस्तान जो, ऐं हुनखे इहा ख़बर आहे त असांजे वोट जी ताक़त छा आहे। ऐं यकीनन आवाम ई पंहिंजे वोट जी ताक़त सां जेको बि उन्हनि सां ज़ुल्म कंदो, ज़्यादती कंदो, असां डायरेक्ट PTI जी हुकूमत खे नथा चवणु चाहियूं, पर जेको बि उन्हनि सां ज़्यादती ज़ुल्म कंदो आहे, ख़ासि तौर ते जेको 3 साल में थियो आहे, सभिनी जे साम्हूं आहे। लिखण छपण वारी रिपोर्ट्स पे अचनि पयूं मुख़्तलिफ़ त कीअं महांगाई वधी आहे, उनजी काफ़ी परफॉर्मेंस जेका साम्हूं असांखे नज़र अचे अञा वधंदी। आवाम खे त असां चयोसीं त तयारु थियो, हीअ महांगाई असां तव्हांखे यादि हूंदो त हाणे त सियारो अचण वारो आहे, ख़बर न आहे गैस में मिलंदी अलाए न। ॾिसो हिन जो को मुआइदो ई कान पियो थिए न। पहिरियों हिननि इल्ज़ाम लॻायो त LNG जो मुआइदो शायदि ख़ाकान अब्बासी ग़लति कयो, वधि रेट ते कयो ऐं असां घटि रेट ते कंदासीं। हाणे तव्हां ॾिसी वठो त हिननि वधि रेट ते कयो या हुननि कयो, ऐं उहो ई शायदि ख़ाकान अब्बासी बि त हिन मुल्क जो वज़ीर आज़म हो न। उन ते तव्हां केस ठाहियो नैब जो, त तव्हां उन ते साबित कयो न त हिन जेको आहे इहो हेतिरा अरब या हेतिरा करोड़ जेको आहे रिश्वत वरिती ऐं मुआइदो ग़लति कयो। हिननि जे हुनजे मुआइदे में तव्हां ॾिसो त सही ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अच्छा। इहो ई असां चऊं था त हिननि बि इहो फ़ैसिलो कयो LNG ॿाहिरि वठण खां, जेको शायदि ख़ाकान अब्बासी साहब कयो हुयो, पर हिननि फ़ैसिलो एतिरो डिले कयो जो हू फ़ैसिलो असांखे हाणे वणी रहियो आहे। छो जो सस्ती LNG हुई, हाणे उन खां 2 गुना वधीक महांगी LNG मिले थी, ऐं हाणे सियारे में इनशाला। पर हिन हुकूमत लाइ त इहो बि चयो वियो त हिननि खे सस्ती LNG मिले बि पई, पर हिननि पोइ बि ख़रीद कोन कई। इहो त असां चऊं था विल पावर न आहे न, डिसीशन ही जेको हिननि में वक़्त ते डिसीशन करण जो जज़्बो कान्हे, या डिसीशन करण जी ताक़त कान्हे, सलाहियत कान्हे। हाणे जेसि ताईं इहे सभु शयूं पाण में ई, छो जो बेसिकली मुंहिंजी नज़र में त अञा ताईं पाण खे हुक्मरान नथा सम्झनि। अच्छा। जेसि ताईं 3 साल हिननि खे थी विया आहिनि, हिन वक़्तु हिननि खे सम्झणु घुरिजे त असां हुक्मरान आहियूं। छो जो हमेशह ही जेकी बि शइ चवंदा त इहो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त हीउ थियणु घुरिजे। असां चवंदा भई हो थियणु घुरिजे न, तव्हांखे करणु खपे। हाणे ही कनि नथा, सिर्फ़ु चवनि था मुस्तक़बिल जे हवाले सां। उहो मुस्तक़बिल में जीअं हिन हुकूमत जी परफॉर्मेंस त चलो असांजे साम्हूं आहे, पर
चलो जेकॾहिं ही इलेक्शन न खटनि पिया का ॿी पार्टी अचे पई जेका रूल पई करे हुकूमत में अचे पई त छा उन्हनि मां असीं एक्सपेक्ट करे सघूं पिया त हू पॉलिसीज़ खे दुरुस्त करे सघंदा या जेके हिन गवर्नमेंट पॉलिसी शिफ्ट थिया हू उन्हनि खे करेक्ट करे सघंदा उन्हनि मां एक्सपेक्ट करे सघूं था छो त असीं त हर हुकूमत खे आज़माए ॾिठो आहे या अवां इहो चवंदव त जेका ईंदड़ हुकूमत हूंदी उहा हिन हुकूमत खां 100% बहितर हूंदी या जेकॾहिं 100% न त थोरो घणो चलो हेठि ॾिसो इहो ॾाढो सिंपल फॉर्मूलो आहे त हर हुकूमत जो पोइ वरी चार्ट ठाहिबो आहे त उन में इम्पोर्ट एक्सपोर्ट केतिरी हुई उन में गुड गवर्नेंस केतिरी हुई उन में तरक़ियाती मनसूबा केतिरा हुआ उन में फलाही मनसूबा केतिरा हुआ उन में तालीम जे बजट जो इस्तेमालु कीअं हुयो उन में सिहत जे बजट जो इस्तेमालु कीअं हो उन में मवासिलाती निज़ाम जो बजट जो इस्तेमालु कीअं हो उन में ज़राअत जी जेकी फैसिलिटी जेकी ज़राअत आबादगारनि खे या हारियुनि खे ॾियणु घुरिजे उन में उन जूं पॉलिसियूं कहिड़ियूं हुयूं इहे सभु शयूं जॾहिं असां मिक्स कंदा आहियूं त असांखे पुराणियूं ॿई हुकूमतूं चाहे पीपल्स पार्टी जी हुजे चाहे नून लीग जी हुजे उहे असांखे बहितर थियूं लॻनि न असां परफॉर्मेंस जी ॻाल्हि कंदा आहियूं उन्हनि जे डेटा ते हींअर मूं वटि उहो डेटा अवेलेबल न आहे पर मूंखे यादि आहे जॾहिं 2012 में पीपल्स पार्टी जी हुकूमत वञे पई त उन वक़्त जे सदर असद ज़रदारी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उन में उन पंहिंजी एग्रीकल्चर जी जेको डेटा ॿुधाई हुई इम्पोर्ट एक्सपोर्ट जी डेटा ॿुधाई हुई अच्छा उन खां पोइ वरी जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई त 3 साल खां पोइ तक़रीबन या 3.5 साल खां पोइ इसहाक डार हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई जेकी उन वक़्त में वज़ीर ख़ज़ाना हो उन पंहिंजी हुकूमत जी कारकर्दगी ऐं डेटा ॿुधाई हुई असां इहो ई त चयूं था त हे बि महिरबानी करे एतिरी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण खां बहितर आहे त असांखे मईशत जे बारे में महांगाई जे बारे में ही पाण ॿुधाइनि त माज़ी में कहिड़ी पॉलिसीज़ हुयूं ऐं उनजो रेट छा हुयो ऐं हाणे असांजी पॉलिसियुनि जे करे उनजो रेशो छा आयो आहे हिकिड़ी बि प्रेस कॉन्फ्रेंस हे इहा न कंदा आहिनि त पहिरियों महांगाई या का बि शइ जी क़ीमत छा हुई हाणे छा आहे पहिरियों डॉलर छा हो हाणे छा आहे पहिरियों तेल जी क़ीमत छा हुई हाणे छा आहे हे इन क़िस्म जी या पहिरियों बिजली जो बिल केतिरे जो हूंदो हुयो यूनिट हाणे केतिरे जो आहे हे इन शइ ते ॻाल्हाईंदा ई कान हे हिकिड़ी जनरल छा कंदा आहिनि त ॾिसो अमेरिका में महांगाई थी वई बर्तानिया में महांगाई थी वई हिननि जो बेसिकली मेंटेलिटी जेका आहे अमेरिका बर्तानिया खां निकिरे ई कान थी छो जो हिन में काबीना में अक्सर जेके माण्हू आहिनि उहे घणो उतां जा पढ़ियल आहिनि जेके हिन जी कैबिनेट में शामिलु माण्हू आहिनि त हमेशह मिसाल उतां जी ॾींदा पोइ उतां जी मिसाल ई असांखे तरक़ी बि उतां जी ॾियो न असांखे आवाम खे ॿुधायो बाबा हाणे असां अमेरिका जी महांगाई ऐं अमेरिका जी तरक़ी जी ॻाल्हि था कयूं त पोइ तव्हांजे हालत बि अमरीकी अवाम वांगुरु करे सघूं था या बर्तानिया जे अवाम वांगुरु करे सघूं था पोइ इहा बि त असांखे करे ॾेखारियो न सही ॻाल्हि आहे ठीकु आहे अच्छा वज़ीर आज़म साहब जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं त उन्हनि जो टेलीफोनिक राब्तो बि थियो आहे चाइना जे सदर शी जिनपिंग सां उन्हनि खे गुरबत जे ख़ात्मे ते संदसि मुबारकबाद ॾिनी वई त छा वज़ीर आज़म जूं पंहिंजूं पॉलिसीज़ गुरबत जे हवाले सां मां कीअं ॾिसो पिया महांगाई ऐं गुरबत जो त यकीनन हिकु वॾे पैमाने ते कनेक्शन आहे ॾिसो चाइना गुज़िरियल सीपैक जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी हिननि जी जेकी 40 सालनि में चाइना तरक़ी कई आहे उहा शायदि दुनिया जे कंहिं बि मुल्क न कई आहे असां त मिसाल ॾींदा आहियूं चाइना ऐं टर्की ॿिन्ही मुल्कनि जो जिन थोरे वक़्त में साबित करे ॾेखारियो त उहो हिकिड़ी क़ौम आहिनि ऐं पंहिंजी क़ौम सां केतिरा सिंसियर आहिनि ऐं पंहिंजी क़ौम खे फैसिलिटेट करण लाइ छा छा हुननि क़दम खयां पंहिंजी इकोनॉमी केतिरी ग्रोथ कई लिटरेसी रेट जेको आहे 100% आहे टर्की में अच्छा हाणे हिते लिटरेसी रेट ॿुधाए असांजो वज़ीर आज़म साहब त पोयनि हुकूमतनि में भला छा हो ऐं उनखे इंक्रीज़ केतिरो कयो इहो ज़ाहिर आहे पोयनि हुकूमतनि में बि लिटरेसी रेट असांजो घटि हुयो मां उहो न पियो चवां पर इहो त ॿुधाए सघनि था त असांजी हुकूमत अचण खां पोइ हाणे पहिरियों ही लिटरेसी रेट हिते हलियो वियो आहे सिहत जूं पहिरियों हिन हद ताईं जी सहूलियतूं मौजूदु हुयूं असां उनखे हेतिरो % इंक्रीज़ कयोसीं हाणे हिते त दवाउनि जी क़ीमतूं हिननि खां नथियूं सम्झनि दवाउनि जी माफ़िया शुगर जी माफ़िया कणिक जी माफ़िया ट्रांसपोर्ट जी माफ़िया डॉलर वधाइण जी माफ़िया हर माण्हू जो तानो बानो हिननि जे कंहिं न कंहिं माण्हू सां मिलंदो आहे पोइ उन में ई चवंदा त असां हाणे फलाणे खे कढी छॾियोसीं हाणे फलाणे वज़ीर खे हटाए छॾियोसीं भई वज़ीर हटाइण सां क़ौम खे कहिड़ो फ़ाइदो पहुतो वज़ीर हटाइण सां या त उनखे तव्हां फ़ाइदे चाढ़ियो आहे त तुंहिंजे करे 500% दवाऊं वधी वयूं तुंहिंजे करे हेतिरी महांगाई थी वई तव्हांजे करे हेतिरियूं जेके बि हिन वक़्तु मुल्क जी सिचुएशन आहे जेकॾहिं तव्हांखे कंहिं उनजी नाइली ते हटायो था त उनखे सज़ा ॾियो न त जीअं ॿियो उन खां सबक़ु सिखे तव्हां उनखे हिकिड़ी वज़ारत तां हटाए ॿी वज़ारत ते लॻाए था छॾियो फ़ाइदो कहिड़ो थियो हिकु तरफ़ तव्हां चओ था त हीउ नाइल हुयो हिन जे करे ही मसइला थिया ॿी तरफ़ वरी उनखे कुझु अरसे जो गैप करे वरी कंहिं ॿिए सुठे उहिदे ते खणींदा अचो हाणे हिननि जे कोल ऐं फैल में फ़र्क़ु आहे जॾहिं कंहिं लीडर जे ख़ासि तौर ते पॉलिटिकल लीडर जे जेको हुक्मरान बि हुजे उन जे कोल ऐं फैल में जॾहिं फ़र्क़ु हुजे त कोई बि मुल्क तरक़ी करे नथो सघे अवाम ख़ुशहाल थी नथो सघे छो जो सुबुह जो हिकिड़ी ॻाल्हि कंदो शाम जो ॿी कंदो त जेसिताणी तव्हां हिकिड़ी पॉलिसी ते गामज़न न रहंदा
तेसि ताईं हिन मुल्क में तव्हांजो पॉलिटिकल कैरियर बि न रहंदो। मां त पंहिंजे अवामी जेको जिते असां उथंदा वेहंदा आहियूं अवाम में, उन्हनि जी राय सिर्फ़ु असां टीवी जे ज़रिए अवाम ताईं पहुचायूं था त हाणे अवाम जा ख़्यालात छा आहिनि, अवाम छा पई हिन खां रखे तवक़ो, ऐं हाणे जेको आहे अवाम छा सोचे थी। ठीकु आहे, हाणे ज़ाहिर आहे हू पंहिंजी जेकी तवक़ो रखियल हुई उन बारे में बि असांखे ॿुधाईंदा आहिनि, ऐं हाणे जी जेकी उन्हनि जी पंहिंजी पोज़ीशन आहे उन बारे में बि असांखे ॿुधाईंदा आहिनि, त असां उन्हनि जी आवाज़ बणिजी ऐं टीवी ते ॿुधायूं त असां सभु उहे ॻाल्हियूं पिया कयूं जेको हिन वक़्तु ग्रास रूट लेवल ते अवाम पई करे। ठीकु आहे जमानी साहब, असीं वज़ीर आज़म जी परफॉर्मेंस बाबति त ॻाल्हायूं पिया त उहो किथे अव्हांखे सही लॻनि पिया किथे न, पर जीअं ऑपोज़िशन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त छा उहा अव्हांखे उन पेज ते नज़र अचे पई त हू हुकूमत जे ख़िलाफ़ु ओड़ी लेवल ते उन्हनि सां विढ़ी सघे या उन्हनि खे किराए सघे, छो त हू त परफॉर्मेंस जी त हू बि ॻाल्हि कंदा आया आहिनि, पर छा हुननि अहिड़ा क़दम खयां आहिनि जो इहा हुकूमत किरी पए? मक़सदु त हुननि जो इहो ई आहे। ॾिसो मक़सदु न आहे, मां सम्झां हुकूमत किराइण न आहे हुननि जो मक़सदु। मक़सदु इहो आहे ई न त हुकूमत किरे। जेकॾहिं अपोज़िशन जो इहो मक़सदु हुजे हा त हुकूमत हली कान सघे हा। अपोज़िशन तमाशो पई ॾिसे हींअर। अच्छा, छो जो अपोज़िशन खे बि इहा ख़बर आहे त हाणे जेतिरो बिगाड़ पैदा थी चुको आहे उनखे एतिरी जल्दी को बि सस्टेन वापसि करे नथो सघे। हाणे ही चवनि था त अञा बिगाड़ थींदो, नेचुरल आहे इहो। पीपल्स पार्टी हुजे या पीएमएल हुजे हिक पेज ते कोन आहिनि न, पीपल्स पार्टी बि त धार आहे उन्हनि खां, त दम आहे उन्हनि में जो हुकूमत खे बि को ख़तरो थिए। पोज़ीशन हींअर जेकॾहिं असां नंबर्स गेम जी ॻाल्हि कयूं त उहो त को मसइलो ई कान्हे, उहो त इमरान ख़ान साहब सस्टेन नथो करे सघे फेडरल गवर्नमेंट में बि ऐं पंजाब में बि। मसइलो अपोज़िशन जो त सभु खां वॾो मसइलो आहे, हू त चाहिनि था इहा बिगाड़ पैदा थिए। ॾिसो पीपल्स पार्टी सुठी सजेशन ॾिनी, जीअं हाणे बलूचिस्तान जी हली वई न हुकूमत, पीपल्स पार्टी इन्हनि खे सजेशन ॾिनी त असां पंजाब खां स्टार्ट वठूं, त पंजाब में 8 सीटुनि जो टोटल फ़र्क़ु आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे ख़त में चौधरी परवेज़ इलाही खे जे बारे में लिखियो हो त जेकॾहिं मूंखे शहीद कयो वञे त उन में हिकिड़ो नालो चौधरी परवेज़ इलाही जो बि हो। पर जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत आई 2008 में त रिकंसिलेशन पॉलिसी जे तहत जेका आहे ज़रदारी साहिब हिननि खे माफ़ु करे छॾियो, हुकूमत में शामिलु करे छॾियो ऐं डिप्टी वज़ीर आज़म परवेज़ इलाही खे लॻायो। त उहा रिकंसिलेशन जी जेकी उन्हनि जो सिस्टम आहे उहो अञा ताईं हले पियो। तव्हां हींअर बि ॾिसो मोहन इस्लाही कराची आयो, पीपल्स पार्टी जे लीडरनि सां अची बिलावल भुट्टे सां ऐं ॿियनि सां अची मिलियो, त हुननि जी हिकिड़ो जेको चवंदा आहिनि त राब्तो आहे उहो पाण में हुयो। ऐं उन सां गॾु गॾु जेको जहांगीर तरीन हो जंहिंजा 20-25 MP उन सां गॾु हुया, उहे पिणु पीपल्स पार्टी सां बैकडोर सां राब्ते में हुआ, त तमामु ईज़ी हो पंजाब हुकूमत खे किराइणु। पर इहो ॻाल्हि त काफ़ी सूट नथो करे। दफ़ा असांखे जहांगीर तरीन साहब डिनाई कंदे नज़र आया त को राब्तो कोन थियो आहे हिननि जो पीपल्स पार्टी सां। जॾहिं बलूचिस्तान हुकूमत करे पई त पीपल्स पार्टी जा लीडर त तव्हांखे सिर्फ़ु 2 ॾींहं में नज़र आया। अच्छा, बेसिकली इहे पॉलिटिकल राब्ता बैकडोर सां ई थींदा आहिनि, ज़रूरी न हूंदो आहे त पुछियो वियो इहो सवाल कीअं चवंदो त मां हुन सां राब्ते में आहियां। नेब जेको आहे उनजे पुठियां पई आहे, FI उनजे पुठियां पई आहे, इहो ओपनली हुकूमत जे ख़िलाफ़ कीअं चवंदो त जेको आहे हा मां पीपल्स पार्टी सां मतलब हुया राब्ता वां इहो चओ पिया 100% राब्ता हुआ। ऐं आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ॿिन्ही खे ख़बर हुई त असां पंजाब हुकूमत हिकिड़े ॾींहं में कराए सघूं था, पर नून लीग खे सूट कान पियो करे। हिते सियासत आहे, नून लीग खे बोज़दार साहब जेको आहे सभु खां वधीक सूट थो करे, छो जो पंजाब जो बेड़ो ग़रक़ थी चुको आहे। पंजाब जो आवाम छो जो ताक़तवर आवाम आहे ऐं सगारियूं कोतुनि जी अक्सरियत उतां तालुक़ थी रखे, त हाणे जॾहिं उन में नफ़रत बि पैदा थिए बोज़दार ख़िलाफ़ु या उनजी कारकर्दगी ख़िलाफ़ु या पंजाब हुकूमत सॼी जे ख़िलाफ़ु, त इन जो बेनिफिशियरी अल्टीमेटली नून लीग आहे। ॿियो त उते का अहिड़ी जमात ताक़त में आहे कान। पहिरियों के ज़माने में पीपल्स पार्टी पंजाब में पॉपुलर हुई, पर हाणे पीपल्स पार्टी जी उहा पोज़ीशन न आहे पंजाब में, त हाणे अल्टीमेटली जेको आहे हर क़िस्म जो फ़ाइदो पंजाब में नून लीग खे आहे। अच्छा, ऐं ज़मीनी इलेक्शनूं तव्हांजे साम्हूं आहिनि त कैंटोनमेंट में जेको आहे उहो स्विप करे वियनि, ज़मीनी इलेक्शन तक़रीबन समूरियूं खटी वियनि, न सिर्फ़ु पंजाब में खटी वियनि बल्कि KP में बि खटी वियनि। त ज़ाहिर आहे पॉपुलरिटी आहे उन्हनि जी, ऐं पॉपुलरिटी कंहिंजी बुनियाद ते आहे, हिननि जी बेट गवर्नेंस जी बुनियाद ते आहे। बोज़दार साहब खे पाण हटाइण जे लाइ PTI जे कई रहनुमाउनि कोशिशि कई, पर इमरान ख़ान साहब चयो त न, जेसिताणी मां आहियां तेसिताणी बोज़दार साहब बि रहंदो, त हुननि खे बोज़दार सूट थो करे नून लीग खे। अच्छा, असांखे इहो बि नज़र आयो त PTI जा कुझु ॿिया 2 मेंबर्स जीअं PTI छॾे ॾिनी, जेके वज़ीर आज़म जा क़रीबी साथी चइजे, एड चइजे, परवेज़ खटक उनजो भाउ ऐं उनजो भाइटियो, उन्हनि ॿिन्ही लियाकत खटक ऐं आहत खटक PTI छॾे ॾिनी। ॾिसो इहो झेड़ो हिननि जो ज़मीनी इलेक्शन खां ई हले पियो। अच्छा, ऐं इहो झेड़ो मां नथो सम्झां PTI जो झेड़ो न आहे, इहो भाइरनि जो झेड़ो आहे। अच्छा, इहो परवेज़ खटक आहे, उनजे भाउ जा पंहिंजा इख़्तिलाफ़ आहिनि, जंहिंजे करे उन्हनि ज़मीनी इलेक्शन जी सीट जेको आहे लूज़ कई ऐं उतां नून लीग खटी वई, त इहो हिननि जो बहरहाल घर जो झेड़ो आहे। ऐं परवेज़ खटक साहब कई भेरा पाण इन ॻाल्हि जो इज़हार कंदो रहियो त हीउ जेको
झगड़ो आहे इहो असांजे PTI विदिन PTI आहे त या त हिनखे PTI मां कढो त वन साइडेड थी वञे, छो जो PTI में रही करे जेकॾहिं हू इलेक्शन विढ़ंदा त वोटनि जी डिस्ट्रीब्यूशन सां हिननि खे नुक़सानु थींदो, जेको हुनजी ऑब्जर्वेशन हुई ऐं उहो थियो बि सही। त इहो आहे त हिननि जो बेसिकली पीपल्स पार्टी जॉइन करण पिया वञनि, लियाकत खटक ऐं आहत खटक, या मुंहिंजी ॼाण न आहे त हू पीपल्स पार्टी जॉइन कंदा या नून लीग कंदा, बहरहाल ॿई पार्टियूं फेवरेट आहिनि नेक्स्ट हुकूमत लाइ, ॿिन्ही मां कंहिंखे बि जॉइन करे सघंदा। अच्छा ठीकु आहे, प्रोग्राम में अॻिते वधूं था। जमाली साहब, असीं जीअं काल्ह ॾिठोसीं संडे वारे ॾिहाड़े त पाकिस्तान क्रिकेट टीम खटी त वई अगेंस्ट इंडिया, पर जीअं त कश्मीर में पाकिस्तान जी विक्ट्री ते सेलिब्रेशन्स असांखे नज़र आयूं त उन्हनि ते हमिलो कयो त इंडिया पंहिंजी शिदत पसंदी खे आख़िर केसि ताईं कंटिन्यू रखंदी। वज़ीर आज़म खां बि हिन बाबति पुछियो वियो, हुननि चयो त हीउ सही मौक़ो न आहे जो पाक ऐं इंडिया रिलेशन्स ते मां कॉमेंट कयां क्रिकेट खां बाद में। ॾिसो, जॾहिं खां मोदी साहब वज़ीर आज़म थियो आहे हिंदुस्तान जो, BJP सरकार, उन ॾींहं खां तासुब, लिसानियत ऐं जेकी शिदत पसंदी आहे उनजो इज़हार तव्हांखे नज़र थो अचे। ऐं मोदी साहब जी इहा कोशिशि हुई त कंहिं तरीक़े सां पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करे। अफ़गानिस्तान में जेके $2 अरब खां वधीक जी उन्हनि इन्वेस्टमेंट कई त उन्हनि जो टारगेट सिर्फ़ु इहो ई हो त पाकिस्तान खे कंहिं तरीक़े सां नुक़सानु पहुचाए सघिजे। बहरहाल उहो जी सिचुएशन चेंज थी वई ऐं उहे जेके उन्हनि जा प्लान्स हुया उहे कामयाबु कान थी सघिया। हाणे हुननि वटि सवाइ छो जो हू इन ई बुनियाद ते, मज़हबी लिसानियत जी बुनियाद ते हू इलेक्शन खटी था अचनि। हाणे हू उन ॻाल्हि ते जेकॾहिं क़ाइमु नथो रहे जेको पंहिंजी क़ौम सां वाइदो करे आयो त मां रुॻो हिते हिंदुअत अॻे वधाईंदुसि, त हू पंहिंजी क़ौम सां जेको वाइदो करायो सही ग़लति असांजी नज़र में आहे। इहो असां चवंदासीं त ग़लति आहे, मुस्लमाननि सां ज़ुल्म पियो करे, जाती पियो करे, शिदत पसंदी पियो करे, पर हू पंहिंजी क़ौम पंहिंजे हिंदुनि सां इहो ई वाइदो करे आयो त मां इहो ई कमु कंदुसि ऐं इन ई बुनियाद ते वोट खणी आयो। बिल्कुलु मां हुन अलन ऐलान इहे दावाऊं कयूं हुयूं ऐं जॾहिं हू वज़ीर आला हुयो, तव्हांखे यादि आहे त हज़ारे मुस्लमाननि जो क़त्लेआम कयो वियो हुयो, सिखनि जो क़त्लेआम कयो वियो, हाणे बि पाण खे महफ़ूज़ कोन पिया सम्झनि। जीअं बि शाहरुख़ खान जे पुट जो केस ॾिसी रहिया आहियो त उहो बि काफ़ी सॉर्ट ऑफ टारगेट लॻे, इनकारी बि न आहिनि। हू चवंदा त असां हिंदू आहियूं ऐं हिंदुअता खे ई वधाईंदासीं। BJP जो नज़रियो छा आहे, हुनजो नज़रियो इहो आहे हिंदुअज़म, उहो पंहिंजे हिंदुअज़म खे वधाइनि पिया। हाणे उन लाइ असां उनखे मुंहुं ॾियण लाइ छा पिया कयूं, इहो त असांजो मसइलो आहे त बीइंग अ मुस्लिम पाकिस्तानी असां उनखे कीअं रोके सघूं था। जेकॾहिं इंडिया में मुस्लमाननि ते ज़ुल्म पियो थिए, कश्मीर में पियो थिए या ॿियनि जॻहनि ते पियो थिए, त असां उनजो मुक़ाबिलो कीअं कयूं। असां सवाइ ज़बानी जमा ख़र्ची जे ॿियो त कुझु बि कान कयो आहे। पाकिस्तान हुकूमत छा कयो आहे अॼु ताईं जेको आहे, जेकॾहिं हुन इंडिया में मुस्लमाननि ते न कश्मीर जे हवाले सां बयानु ॾिना असां। ॾिसो, कश्मीर जो 1947 खां पोइ जेकॾहिं तव्हां सिलसिलो वठो त इहो कश्मीर डिस्प्यूटेड एरिया रहियो। अक़वामी मुतहदा जूं करारदादूं मौजूदु आहिनि त इहो डिस्प्यूटेड एरिया ई आहे। हेतिरनि हुकूमतुनि में हेतिरनि सालनि में कॾहिं इंडिया में ज़रूरत न थी जो हुनखे ऑक्यूपाई करे सघे, हुननि जो आइन चेंज करे सघे, हुते पंहिंजी मर्ज़ी जी आबादकारी कराए सघे, हुते पंहिंजे कानून खे फोर्सली ईअं लागू करे जीअं हाणे आहे, उते कर्फ्यू जो समा करे सघे। इहा ई त हिन हुकूमत जी नाकामी आहे त हिकिड़ी मामूली शइ खे बि ही रोके कान सघिया। हाणे इहा नाकामी बि त असांजी आहे, असांजी हुकूमत जी पॉलिसियुनि जी आहे त हेतिरनि सालनि खां ॿियूं हुकूमतूं बि अचनि पियूं न। 1947 खां तव्हां हिसाबु लॻाए केतिरी हुकूमतूं आयूं, डिक्टेटरशिपूं आयूं, जमहूरी हुकूमतूं आयूं, मुल्क जा आइन ठहिया, हेतिरा वज़ीर आज़म आया, पर हुन कॾहिं बि इंडिया ईअं यलगार न कई कश्मीर ते। पर हिननि जे अचण खां पोइ आख़िर कहिड़ी पॉलिसी ठही, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई जो हुन यलगार करे छॾी। इट मीन्स त बिहाइंड कुझु ॿियो गेम हुयो जेको अञा ताईं मंज़र आम ते न पियो अचे सही तरीक़े सां, पर मां सम्झां थो त आहिस्ता आहिस्ता अची वेंदो त बग़ैर हिननि जे राब्तनि जे इन क़िस्म जूं शयूं थी नथियूं सघनि। हमेशह मुल्कनि में तब्दीलियूं, मुल्कनि जे सरबराहनि जी इंटरनल जेके असां बैकडोर डिप्लोमेसी चओ, पॉलिसी चओ, जेको बि तव्हां हुनखे चओ, उन में किथे न किथे मशावरत हूंदी आहे कंहिं न कंहिं इशू में। मां पर्टिकुलर नथो चवां त हिन में कश्मीर ते जेकी यलगार थी आहे त उन में असांजी हुकूमत जी का मशावरत या का कंसर्न हूंदी, पर हिननि जी नाकाम पॉलिसियूं, हिननि जी उन ताक़त सां यूरोपियन कंट्रीज़ में या अक़वाम मुतहदा में उन ज़ोर सां, उन कन्विंसिंग पावर सां हे उनखे अॻिते वधाए न सघिया। त तव्हां दुनिया खे कन्विंस कयो न। जॾहिं इन क़िस्म जा इशूज़ थींदा आहिनि त ॾिसो ॿई मुल्क एटमी आहिनि, ज़ाहिर आहे जंग नथी थी सघे, जंग थींदी त ॿई मुल्क कान बचंदा, त पोइ उन में मज़ाकरा थींदा आहिनि टेबल सां, ऐं जंग खां पोइ बि अल्टीमेटली टेबल टॉक ई थींदी आहे, उन खां अलावा त को चारो कान्हे। त तव्हां उहे मज़ाकरात करण में नाकाम छो था वञो? जे इजलासनि में कश्मीर वारे मामले खे त रखंदा आया,
ॾिसो ज़बानी आहे न, मां बि इहो अर्ज़ु पियो कयां त असां ज़बानी त असां इहो बि चयोसीं न त असां डॉलर घटि करे छॾंदासीं, पेट्रोल घटि करे छॾंदासीं, महांगाई घटि करे छॾंदासीं, पीस टॉक्स जे लाइ थी चवंदा आया 1 पर करोड़ उतां नौकरियूं ॾेई रिस्पॉन्स छॾंदासीं, कोन 50 लाख मिली। घर ॾेई छॾंदासीं, इहे सभु ज़बानी ॻाल्हियूं आहिनि न। प्रैक्टिकली असां सभिनी शयुनि में कुझु बि न कयो आहे। अच्छा, जेसिताणी प्रैक्टिकली तव्हां कुझु कमु न कंदा वो मैदान बि सिर्फ़ु में, हिन हुकूमत जे हवाले तां सम्झो या जेके पोयूं हुकूमतूं आयूं हुयूं उन्हनि जी बि को कोताहियूं आहिनि? पोइ हुकूमतनि में त एतिरो ज़ुल्म न थियो न कश्मीर अच्छा, ते। त हीउ जेको ज़ुल्म थियो आहे हिननि पॉलिसीज़ जी वजह सां आहे, न किथे न किथे कोताही आहे। उते न उतां जा क़वानीन चेंज थिया हुआ, न उते ईअं यलगार थी हुई, न उन्हनि जे लाइ क़यामत सुगरा जो कॾहिं मंज़र ईअं रहियो हुयो। ठीकु आहे, को इका दुका करे वाक़िया थींदा हुआ, इहो जॾहिं को बि आज़ादी जी जंग विढ़ंदो आहे त इहे क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। अहिड़ी ॻाल्हि न आहे त क़ुर्बानी खां बग़ैर तव्हांखे का शइ मिलंदी, पर इहा जेकी आज़ादी जी जंग आहे इहा हले पई मुसलसिल। अच्छा, पर इंडिया कॾहिं बि फोर्सली एतिरी फोर्स सां इन क़िस्म जी कार्रवाई न कई हुई कश्मीर में जेकी हिन गुज़िरियल 3 सालनि में कई आहे। त ज़ाहिर आहे किथे न किथे असांजी पॉलिसी जी नाकामी आहे। असां दुनिया खे कन्विंस नथा करे सघूं त असांजी हेल्प कनि ऐं इंडिया सां ॻाल्हाइनि, ऐं इंडिया असां सां ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहे। हिकिड़ो वज़ीर आज़म साहिब जो फ़ोन खणंदो कान्हे, हिकिड़ो जेको आहे हिनखे फ़ोन कंदो कान्हे, हे न ते रोईंदा रहंदा आहिनि। एब्सोल्युटली। हिन क्रिकेट वारे मामले में सर हिकु ॿी ॻाल्हि बि थी आहे त जेको हुन जो मुस्लिम क्रिकेटर हुयो उन्हनि खे बि इंडियन मीडिया हुजे या इंडियन आवाम हुजे ॾाढो निशानो बणायो वियो आहे त हू गद्दार आहे, गद्दार आहे। त इन ई हवाले सां एतिरो एक्सट्रीमिज़म ही वधाए पिया छॾनि जो पंहिंजनि माण्हुनि खे गद्दार करार ॾियनि पिया। असल में कुझु हाणे इहो सच आहे कूड़ कोहली जे हवाले सां हिननि हिकिड़ी सोशल मीडिया ते वॉर कई आहे त उहो एक्चुअल मुसलमान आहे। हाणे ॾिसो हेतिरनि सालनि खां उहो हुननि जो कप्तान आहे, सभिनी खां हुननि जो बेस्ट प्लेयर बि आहे। जॾहिं गेम खटंदा पोइ हुननि खे इहो छो नथो यादि अचे? 28 सालनि खां त खटंदा पिया अचनि न, पोइ हुननि खे इहो छो न यादि क्रिकेट टीम में जेको मुस्लिम प्लेयर हुयो न शामी, उन आयो? कोहली जे ख़िलाफ़ बि लिखियो आहे, ही कोह अली आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसो सोशल मीडिया ते जेको मूं सोशल मीडिया ते ॾिठो आहे उन में हिननि पंहिंजे हिसाब सां ई ठाहे हिकिड़ो, जीअं असांजा सोशल मीडिया जा एक्सपर्ट्स आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे व्यूज़ ठाहिनि था, अहिड़े तरीक़े सां हुननि जा बि आहिनि ज़ाहिर आहे। ऐं हो ज़ाहिर आहे 1.5 अरब जी कंट्री आहे, तक़रीबन 1 अरब 3 करोड़ खां मथे जी कंट्री आहे, त उन्हनि जी टेक्नोलॉजी बि असां खां मथे आहे, त हू बि इन क़िस्म जूं शयूं ठाहे हलाइनि था। पर ॾिसो रांदियुनि में कल्चर में कॾहिं बि इन्हनि शयुनि खे न आणणु घुरिजे। सही ॻाल्हि, हर कंहिंजो मज़हब खे ऐं कल्चर खे अलॻि रखियो वञे जॾहिं गेम्स जी ॻाल्हि अचे पई। छो जो हिंदुआ ते ज़हन रखण वारा आहिनि ई तासुब परस्त, सही, त ही काफ़रियत खे सभ खां वधीक फ़रोग़ ॾियणु चाहिनि था। पर हुननि खे इहो यादि रखणु घुरिजे त इंडिया में हिननि जी हुकूमत आहे कॾहिं खां? भई इंडिया असांजो हिसो हुयो असल में। तव्हां हिस्ट्री जे करे खणो त सभ खां वधीक हिंदुस्तान ते जेके हुक्मरान बादशाह रहिया आहिनि उहे मुस्लमान रहिया आहिनि। हे त शुक्र कनि जो मुस्लमान पाण में कुझु विड़ी पिया आहे, उन्हनि जे करे उन्हनि खे ग्रेवी में हिननि खे इहा हुकूमत मिली वई। त पर हुननि जी ज़हनियत उहा ई आहे। जॾहिं असांजा बि हुक्मरान मुस्लमान हूंदा हुआ त उहो हर कंहिंजे मज़हब जो, ऐं असांजे इस्लाम में आहे त तव्हां कंहिंजे बि मज़हब खे बुरो न चओ, असां हुननि जे बि मज़हब खे बुरो नथा चऊं। असां जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां कंहिं अरबी खे, कंहिं अजमी ते, कंहिं अजमी खे, कंहिं अरबी ते, कंहिं गोरे खे, कंहिं कारे ते, कंहिं कारे खे, कंहिं गोरे ते का फ़ोक़ियत हासिलु कान्हे। त असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन सुनत ते हलण वारा मुस्लमान आहियूं। पर हुननि जो ज़हन जेको आहे उहो ज़ाहिर आहे असांजी हमांगी त थी नथी सघे न। इन ई बुनियाद ते पाकिस्तान वरी ठहियो त असांजो जेको जंहिंखे असां ॿ क़ौमी नज़रियो चवंदा आहियूं त उहे असांजा नज़रिया ई डिफरेंट आहिनि। त पर जेके मुस्लमान हुते आहिनि, पाकिस्तान खां वधीक मुस्लमान अञा ताईं हिंदुस्तान में आबाद आहिनि। बिल्कुलु। पर मसइलो इहो आहे त हुननि खे मुनज़्ज़म मुतहद करण वारो उते बि को लीडर कान्हे। जेकॾहिं उते जे बि 30-40 करोड़ मुस्लमाननि जो खे में को लीडर पैदा थी वञे त ॾिसो हाणे सिखनि में हिंदुनि जे ख़िलाफ़ु इन ई मज़हब जी बुनियाद ते नफ़रत में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। ऐं कई रियासतुनि में जेको आहे अलहदगी जूं तहरीकूं थियूं हलनि, त इन जो असां बेनिफिशरी थी सघूं था। मसइलो आहे लीडरशिप जो। लीडरशिप जो फुक़दान आहे, चाहे पाकिस्तान आहे चाहे हिंदुस्तान आहे। ओके। ऐं बदकिस्मती सां गुज़िरियल 8 सालनि 10 सालनि में जेकॾहिं तव्हां ॾिसो त दुनिया में जेके हुक्मरान चेंज थिया उहे वज़ादार हुक्मरान दुनिया जे ताक़तवर कंट्रीज़ में बि न आया। अमेरिका जी मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। ट्रम्प साहिब जी हालत उहा आहे जो हुनजो ट्विटर अकाउंट ताईं बंदि आहे। हाणे दुनिया जे ताक़तवर सुपर पावर मुल्क जे प्रेसिडेंट एक्स प्रेसिडेंट जो हिकिड़ो ट्विटर अकाउंट जेको आहे बंदि हुजे, उहो छाजे करे बंदि आहे? इन ई करे त उहो बि नफ़रत फैलाए रहियो हुयो। त हाणे हिननि जो त कम ई नफ़रत फैलाइण आहे। हाणे इहो असांजी मुस्लिम दुनिया जो इहा ज़िमेदारी आहे न त हू पाण में गॾु थियनि ऐं पंहिंजे मुस्लमान भाइरनि जी मदद कनि, जेको असांजो फ़र्ज़ु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर मुसीबत इहा आहे त असांजा मुस्लमान ई त हिकु पेज ते कान्हनि। मुस्लमान कम्यूनिटी खे गॾु थियणो पवंदो। जमाली साहिब, जेकॾहिं पाबंदी मड़ियल TLP जी ॻाल्हि कजे
काल्ह बि असां हिन ते डिस्कशन कयोसीं, अॼु इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त मतिलबु आख़िर हुकूमत वटि को मुस्तक़िल हल आहे कलदम मिड़ियल TLP सां पंहिंजा मुज़ाकरात या मसइला वग़ैरह हल करण जा? को मुस्तक़िल हल ते छो नथा पहुचनि? छो त जेकॾहिं 4-5 सालनि में ॾिसूं त हीअ धरना त मुसलसिल कंदा अचनि पिया, एहतिजाज कंदा अचनि पिया, त को मुस्तक़िल हल आहे असांजी हुकूमत वटि? ॾिसो, मुस्तक़िल हल जे लाइ मुस्तक़िल मिज़ाजी खपंदी आहे। अच्छा। ऐं हुकुमराननि में इहो ई त मसइलो आहे, इन ई शइ जो फुक़दान आहे त हीअ मुस्तक़िल मिज़ाज न आहिनि। हे पंहिंजी ज़बान ते पूरा नथा लहनि, जंहिंसां बि वाइदा कनि था फ्री था वञनि। हाणे इन खे त लीडरशिप फुक़दान चइबो आहे त जॾहिं हुकुमरान पंहिंजे वाइदे ते पूरो न लहे त तव्हां ते यकीन केरु कंदो? एग्ज़ैक्टली दुनिया बि इहो ई थी सम्झे त जॾहिं असां सां बि जेके वाइदा था कयो उहे तव्हां पूरा नथा कयो, पंहिंजी ॻाल्हियुनि तां फ्री था वञो। असांजी जेकी अॼु जी हालत आहे उन जो बुनियादी वजह इहा आहे त असां पंहिंजे हुकूमत या हुकुमरान जेके आहिनि उहे ज़बान जा पका न आहिनि, जेके मुआइदा कंदा आहिनि उन्हनि ते अमल दरामद न कंदा आहिनि। अच्छा, इंटरनेशनली बि असां जेकॾहिं के मुआइदा कया आहिनि असां उन्हनि ते बि अमल दरामद न कंदा आहियूं, जंहिंजे करे असांजे लाइ अञा प्रॉब्लम्स क्रिएट थींदा आहिनि। ॾिसो, काई बि हुकूमत जॾहिं कंहिं गैर मुल्की सां मुआइदो कंदी आहे न त ईंदड़ हुकूमत खे उनखे ऑनर करणु घुरिजे। ठीकु। असां वटि त उल्टा सिस्टम आहिनि, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु वेंदा आहियूं जेके पुराणी हुकूमतनि खे मुआइदा कया हूंदा आहिनि, ऐं उनजे बदिले में वरी असां ते उनखां 2 गुना वधीक जुर्माना लॻंदा आहिनि, ऐं जेके वरी असां ख़ुशी ख़ुशी ॾींदा आहियूं। ठीकु। आख़िर में सर मुर्तज़ा वहाब जी ॻाल्हि कंदा हलंदासीं त जेका उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि खे काल्ह सुप्रीम कोर्ट पारां बि सॾायो वियो हुयो त हू KMC पारां जेको आहे कुझु डिस्कशन करे रहिया हुया ऐं चई रहिया त असीं सही रस्ते ते हलूं पिया, KMC कमाए पियो ऐं के धमकियूं उन्हनि खे ॾिनियूं वञनि पियूं, त हू उन्हनि जो छा मक़सदु आहे, छा चवणु चाहिनि पिया सिटी एडमिनिस्ट्रेटर साहब? जेकॾहिं उनखे धमकियूं मिलियूं आहिनि मुर्तज़ा वहाब साहब खे त उहो उनजो नालो खणे हा त आया कंहिं इदारे तरफ़ां धमकियूं अथनि, आया कंहिं लिसानी जमात जे तरफ़ां धमकियूं अथनि, आया वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां धमकियूं अथनि, आया कंहिं मज़हबी जमात जे तरफ़ां धमकियूं अथनि? भाई तव्हां एतिरी जुरत त पैदा कयो, असां इहो ई त चऊं था त तव्हां हिमत पैदा कयो, जेको तव्हांखे धमकी ॾिए थो तव्हां उनजो नालो खणो। जी। हाणे साफ़िन खे ॾिसो, साफ़िन जे ख़िलाफ़ु एक्शन्स थींदा आहिनि। बरमला असां इज़हार कंदा आहियूं त कहिड़ो इदारो आहे, कंहिं खयां आहिनि, बरमला इज़हार थींदो आहे न। ठीकु। छो जो असांजे दिलनि में चोर न आहे, ख़ौफ़ज़दा न आहियूं असांखे ख़बर आहे ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे, त जेको थियणो हूंदो थींदो, पर ख़ौफ़ज़दा छाजे लाइ था थियो? जेकॾहिं तव्हांखे बि को थ्रेट आहे कंहिंजे तरफ़ां त तव्हां ओपनली पब्लिक खे अची ॿुधायो, तव्हां पब्लिक जा नुमाइंदा रहिया आहियो, तव्हां पब्लिक खे अची ॿुधायो त भई असांखे फलाणो इदारो या फलाणी जमात या का मज़हबी जमात या को कालदम तंज़ीम आख़िर कंहिंजे तरफ़ां तव्हांखे इहे धमकियूं थी ॾिनियूं वञनि, मुबहम ॻाल्हि छो था कयो? इन जे करे जो ख़ौफ़ज़दा आहियो, डिॼो था, त असांखे खुली करे ॿुधायो, पोइ असां उन्हनि ते पंहिंजी ओपिनियन ॾींदासीं। तव्हां डिॼी उन्हनि कंहिंजो ज़िक्र नथा कयो, असां छाजे लाइ कंहिंजो नालो वठूं? असां चऊं सुभाणे चवनि त न असांखे त फलाणी तरफ़ां न हो, पोइ उनजो केरु ज़िम्मेदार थींदो? अच्छा जमाली साहब, आख़िरी सवाल, बलूचिस्तान जो वॾो वज़ीर केरु आहे हिन वक़्तु? क़ुदूस बेज़िन जो। इहो डन आहे? हा, 100% इहो ई आहे। अच्छा, जेको PTI सां हिननि जा कुझु डिस्कशन वग़ैरह हले थो, कोई मशवरा वठिया पिया वञनि, कैंडिडेट नॉमिनेट कयो आहे सरदार यार मोहम्मद रिंद इन्हनि, त हिन खे PTI में जेकॾहिं कैपेबिलिटी हुजे हा त उहो पहिरियों ई थी वञे हा। ठीकु आहे। हाणे मां नथो सम्झां त इन हद ताईं वञण खां पोइ के ही वापसि कंदा, छो जो सरदार क़ुदूस बेज़िन जो बि बाप पार्टी जो अहम अॻुवान आहे, अॻूणो वज़ीर आला बि रहियो आहे, हुनखे बलूचिस्तान जी डायमेंशन जी चङी तरह ख़बर आहे। ऐं PTI जो रिंद साहब खे पहिरियों त PTI पाण उनखे लिफ्ट न पई कराई ऐं वीचारो नाराज़ थी साइड लाइन वेठो हुयो। हाणे अचानक छो जो उन्हनि वटि माण्हू न बचा त उन्हनि चयो इनखे अॻियां कयूं। बहरहाल मुक़ाबिलो थियणु घुरिजे, मुक़ाबिलो थींदो, 2-4 सीटुनि जो ई फ़र्क़ु थींदो आहे हमेशह। बहरहाल इत्तफ़ाक़ अब्दुल क़ुदूस बेज़िन जो ते ई आहे, असांजो अंदाज़ो इहो आहे त अब्दुल क़ुदूस बेज़िन जो ई। ओके, ठीकु आहे। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी चुको आहे। महिरबानी जमाली साहब अवां जी। नाज़रीन, मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स सां अवां खे आगाह कंदा रहंदासीं। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।